नाज़रीन, मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रिपोर्ट शामिल कंदा हलूं। खानपुर महर में मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में हंधनि तां रैलियूं कढी महफ़िलूं सजायूं वयूं आहिनि। जामे आफ्ताब उलूम खां सवे आशिकाने रसूल जी रैली मियां आफ्ताब अहमद साईं जी अॻवानी में रैली कढी वई, जेका खानपुर महर जे घोटकी बस स्टैंड ते पहुती, जिते महफ़िल मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनक़िद कई वई, जंहिंमें मशहूर नातख़्वाननि आक़ाइद जहान जी शान में नातूं पढ़ियूं। जॾहिं त महफ़िल मीलाद मुस्तफ़ा खे मियां आफ्ताब अहमद साईं ख़ुसूसी ख़िताब कयो, जॾहिं त दरगाह अहमद साईं खां आक़ादो जहान सां मुहबत कंदड़नि जी रैली दरगाह जे गादी नशीन मियां अब्दुर रऊफ़ जी अॻवानी में कढी वई, जेका खानपुर महर जे पंजगुली चौक ते पहुती, जिते बे अज़ीम मुशान जलसो कोठायो वियो, जंहिंखे आलमनि ख़िताब कयो ऐं नात ख़्वाननि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में मौलूद ऐं नातूं पेश कयूं। होॾां भेटूर शरीफ़ खां अॻूणे चेयरमैन हाजी अली दिनो ख़ान महर जी अॻवानी में रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे शाहपुर महर में इख़्तिताम पज़ीर थी। आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते खानपुर महर तोड़े भरपासे जे इलाइक़नि में मरहबा या रसूल अल्लाह जा नारा गूंजदा रहिया।